अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमावर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर हिन प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन्हनि बीमारियुनि बाबति मुकमल ॼाणींदा। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा ॻाल्हि ॿोल कंदासीं प्रीनेटल डायग्नोसिस, मतिलबु हमल जे दौरान जेके बीमारियूं थींदियूं आहिनि उनजी सुञाणप कीअं कजे ऐं उनजो इलाजु कीअं कजे। चए थो जेके हमल जे दौरान जेके बीमारियूं थींदियूं आहिनि उहे ॿिनि क़िस्मनि जो जेको सो ख़राबु असरु उन्हनि जो पवंदो आहे। हिकिड़ो त उहो ॿारु जेको पैदा थींदो आहे उहो नुक़्स वारो या एबनॉर्मल पैदा थींदो आहे या बीमारियुनि वारो पैदा थींदो आहे, या वरी छा थींदो आहे त उनजी मदर जेका माउ आहे उनखे को नुक़सानु पहुचंदो आहे। त असां कोशिशि कंदासीं तव्हांखे ॼाण ॾियूं त प्रीनेटल डायग्नोसिस छा आहे, कीअं ख़बर पइजनि, हमल जे दौरान कहिड़ियूं कहिड़ियूं टेस्टूं कराइजनि ऐं जेके रत जूं बीमारियूं आहिनि उन्हनि खां कीअं बची सघिजे थो, या ॿियूं मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जूं कहिड़ियूं इन्वेस्टिगेशन कराइणनि, उनजो इलाजु कीअं कराइजे त जेका माउ आहे उनजी सिहत बि बरक़रार रहे। उन सां गॾोगॾु जेको उनजे पेट में ॿारु आहे उहो बि नुक़सानु वारो न पैदा थिए, बिल्कुलु सिहतमंद ऐं सुठो ॿारु पैदा थिए। जॾहिं ॿार जेके प्रीमेच्योर पैदा थियनि था या नुक़्स वारा पैदा थियनि था त उहे जॾहिं पैदा थियनि था उनखां पोइ हिन एनवायरमेंट में उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जकड़िजी वञनि था ऐं पोइ उन्हनि जो वाक़ई मौत बि थी सघे थो। तंहिंजे करे कोशिशि इहा कजे त हमल जेको थिए उहो एॾो सुठो ऐं बहितरीनु हुजे त जेको ॿारु पैदा थिए उहो सिहतमंद ऐं सुठो ॿारु हुजे त उनजी जेका अॻिते नशोनुमा बि सुठी थिए। असां ॼाण ॾींदासीं, कोशिशि कंदासीं तव्हांखे इहा ॼाण ॾियूं त प्रीनेटल डायग्नोसिस जेको आहे उहो कीअं कजे ऐं हिकिड़ी हमल वारी औरत खे पंहिंजो ख़्यालु कीअं कजे ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं उनखे टेस्टूं जेके से कराइणु घुरिजनि ऐं पंहिंजी सिहत जो कीअं ख़्यालु रखे। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर सुरेश कुमार महेश्वरी, ऐं जेके पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि सिंध मेडिकल यूनिवर्सिटी कराची में, ऐं उते जेको सो डॉक्टर साहिबु रत जी बीमारियुनि ते जेको सो कमु था कनि। ऐं उन सां गॾु डॉक्टर साहिब खां इहो पुछंदासीं सुरेश कुमार खां त इहो प्रीनेटल डायग्नोसिस जी जेके टेस्टूं आहिनि उहे तव्हां कीअं कंदा आहियो या आम माण्हुनि खे उनजी कीअं ॼाण ॾींदो त हर माण्हू उन मां फ़ाइदो वठे। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां ऐं रत जी बीमारियुनि बाबति या हमल जी का बीमारी हुजे त को बि सुवाल करे सघो था, पर जॾहिं तव्हां फ़ोन करे त महिरबानी करे पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे ऐं डॉक्टर साहिबु तव्हांखे उनजो जवाबु ॾिए। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर सुरेश कुमार, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिते आयो। डॉक्टर साहिबु तमामु हिकिड़ो मुख़्तलिफ़ टॉपिक आहे ऐं छो त उन ते तमामु घटि डिस्कस थींदी आहे त हमल जे दौरान जेके डायग्नोसिस आहे या बीमारी जी सुञाणप आहे उन जूं कहिड़ियूं टेस्ट कजनि। प्रीनेटल डायग्नोसिस आहे छा? प्रीनेटल डायग्नोसिस बेसिकली आहे त मतिलबु कि हिन में असांखे ॼाण हासिलु करणी हूंदी आहे जेको ॿारु माउ जे पेट में वधे पियो उनजो स्टेटस छा आहे, केतिरो हेल्दी आहे, केतिरो हुन में छा आहे। इन में 100% असांखे कोन ख़बर पवंदी आहे त ॿारु 100% नॉर्मल आहे, छाकाणि त जेको बि ॿारु या असां पैदा थिया आहियूं कंहिं में हर कंहिं में कुझु न कुझु जेनेटिकली प्रॉब्लम आहे, पर कोशिशि इहा हूंदी आहे त का मेजर का एबनॉर्मलिटी न हुजे, का मेजर का ॻाल्हि न हुजे त हेल्थ स्टेटस हुनजो ॿारु केतिरो सिहतमंद आहे छा आहे उनजी जेको पूरी ॻाल्हि हुनजे पेरेंट्स खे ॿुधाई वञे त हीउ तव्हांजो ॿारु हिन हेल्थ स्टेटस में आहे या हीअ आहे, जीअं उन्हनि खे थोरी आसानी थिए एक्सेप्ट करण में त हाणे असांजो ॿारु नॉर्मल ग्रो करे पियो या हेतिरो आहे त हुननि खे हिकिड़ी ईज़ी थिए। 100% को बि ॿारु नॉर्मल कोन हूंदा, असां सभु जेको पैदा थिया आहियूं हुन में 2 to 3%, 5% का न का जेनेटिक डिफेक्ट आहे, पर उहो एॾो ऑब्वियस कोन्हे। पर जेको मेजर ग्रॉस डिफेक्ट्स हूंदा आहिनि पोइ उन जो वरी असांखे सोचणो हूंदो आहे त छा आहे। त प्रीनेटल डायग्नोसिस हिकिड़ो तमामु इम्पॉर्टेंट टॉपिक आहे जंहिं ते असांजा माण्हू तमामु लेट स्टेजिस ते अची डॉक्टरनि सां कंसल्ट कंदा आहिनि, पोइ को बि डिसीजन नथा वठी सघूं हाणे कजे छा, छाकाणि ॿारु मैच्योर थी वियो, हाणे सेकेंड ट्राइमेस्टर थी वियो, 7 महीनो 8 महीनो, हाणे असां कुझु नथा करे सघूं। पहिरियों असांखे सोचणु खपे त इहो कंहिं में कराइणु खपे, बिफोर कॉन्सेप्शन, ॿारु थियण खां अॻु छा छा करणु खपे। अच्छा, थोरो इन ॻाल्हि खे मां ॿुधायां थो, छा जेके जीन्स आहिनि मदर जा जीन्स आहिनि, हिकिड़ो मदर जे तरफ़ां जीन्स आहिनि त ॿिया फादर जे तरफ़ां माउ पीउ जी तरफ़ां जेके जीन्स आहिनि, त जीअं तव्हां ॻाल्हि कई त हमल खां पहिरीं जेका असां इन्वेस्टिगेशन कयूं था या डायग्नोस कयूं था त छा उन में तव्हां उन जीन्स सेल खे ॾिसंदा आहियो? न, कुझु डिज़ीज़ हूंदा आहिनि कुझु कम्यूनिटीज़ में कॉमन आहिनि, त कुझु बि थैलेसमिया आहे कुझु कम्यूनिटीज़ में कॉमन आहिनि, त असांखे ॿिन्ही जी मदर जो फादर जो DNA एनालिसिस करिणो पवंदो, मथां ॿई जे थैलेसमिया माइनर जा केसिस आहिनि त पोइ असांखे हुनखे ॿुधाइणो आहे तव्हांजे जेको ॿारु थींदो उनजो आउटकम छा थींदो, छा आहे थैलेसमिया माइनर थींदा या नॉर्मल थींदा या मेजर थींदा, तव्हांखे छा छा करिणो आहे। कई अहिड़ियूं बीमारियूं आहिनि कुझु कम्यूनिटीज़ में कॉमन आहिनि त पोइ उनखे असांजो
ॿियो जे माउ जी उमिरि वॾी आहे, जेतिरी वधीक हूंदी ऐं जे माउ प्रेगनेंट आहे त ओतिरो वधीक इहो क्रोमोज़ोमल एबनॉर्मलिटी थियण जा चांसिस वधीक हूंदा आहिनि। त उहा असांखे रिस्क फैक्टर माउ खे एक्सप्लेन करिणो आहे। त आइडियली इहो हूंदो आहे त हर फीमेल लेडीज़ या असांजी माउ 30 सालनि ताईं पंहिंजी फैमिली कंप्लीट करे, हुन खां पोइ जेतिरो बि जेतिरी देरि थींदी ओतिरा वधीक रिस्क आहे जेनेटिक प्रॉब्लम थियण जा। त हिकिड़ी ओल्ड एज, हिकिड़ी वेरी अर्ली एज, उनमें इहो कॉमन आहे। कुझु कम्यूनिटीज़ में कुझु बीमारियूं कॉमन आहिनि। अॼु जेका बीमारी आहे का हुन फीमेल में का कंजनाइटल का ॿार कैरी करे पई या उहा प्रेगनेंट थिए थी त उन जे ॿार में छा छा थी सघे थो, इहो हुननि खे खपे त मुंहिंजो जेको सवाल इहो त जेके तव्हां हमल खां पहिरीं जेके इन्वेस्टिगेशन उहे कहिड़ियूं कराईंदो, उन में तव्हां छा ॾिसंदो, सिर्फ़ु जेनेटिक ॾिसंदो या का एबनॉर्मलिटी ॾिसंदो? असां ॾिसो न कहिड़ियूं टेस्टूं कराईंदो? टेस्टूं असां बिफोर प्रेगनेंसी त न असां ॿिन्ही जूं, हिकिड़ो त ब्लड ग्रुपिंग आहे, ठीकु आहे, ब्लड ग्रुप मां जे उन्हनि में का हिस्ट्री हूंदी आहे न त फीमेल चवंदी मुंहिंजी सिस्टर में इहा थियो या मदर में इहो प्रॉब्लम थियो या असांजे जेको मुंहिंजो भाउ पैदा थियो त उहो अहिड़ो पैदा थियो, का मता का अहिड़ी जेनेटिकली लिंक्ड आहे। हाणे का बीमारी हूंदी आहे उहो मदर खां हिकिड़ी मदर जीन कैरी करे ईंदी आहे त उहो वरी मदर इज़ अ कैरियर, पोइ हुनजो जेको ॿारु थींदो उहो इफेक्ट, त उहो हिकिड़ी हिस्ट्री असांखे ख़बर पवंदी त मदर का जीन त कैरी कोन थी करे सघे। सपोज़ हिकिड़ो हुन चए मुंहिंजे भाउ खे उहो डेफिनेट अची वेंदी, उहो डेफिनेट इन करे तव्हां चेक करे था। अच्छा अच्छा, इन दौरान तव्हां जॾहिं जेको पहिरीं था कयो अञा हमल खां पहिरीं, उन में RH फैक्टर बि ॾिसंदो या न? RH फैक्टर तमामु सुठो टॉपिक आहे, उन वक़्तु ॾिसी सघो था या न, टेस्ट करे सघो था? न, RH फैक्टर मीन्स हाणे हिकिड़ी शादी थी वई आहे त आया आहिनि त पहिरीं जेको प्राइमरी इन्वेस्टिगेशन असां हुनखे कंदासीं त ब्लड ग्रुपिंग चेक कंदासीं। उहा थी वई, ब्लड ग्रुप में मदर जो ग्रुप कहिड़ो आहे, फादर जो ग्रुप कहिड़ो आहे। जे मदर पॉजिटिव आहे, फादर पॉजिटिव आहे, त को प्रॉब्लम कोन्हे। जे फादर पॉजिटिव आहे, मदर नेगेटिव आहे, त पोइ प्रॉब्लम थींदो। पर जेकर ॿई नेगेटिव आहिनि त ॿई नेगेटिव आहिनि त को प्रॉब्लम कोन थींदो। हाणे हुन में असांखे तमामु इहा ॻाल्हि थोरी सम्झण जहिड़ी आहे। छा थींदो आहे त पहिरीं प्रेगनेंसी थी आहे न त ॿारु पैदा थियो, जॾहिं एट द टाइम ऑफ डिलीवरी जीअं ॿारु डिलीवर थियो त जॾहिं असां प्लेसेंटा कट कंदा आहियूं त कुझु ब्लड मदर जी सर्कुलेशन मां ॿार जी सर्कुलेशन मां मदर जी सर्कुलेशन में हलियो वेंदो आहे। पोइ उहो हाणे मदर जो ग्रुप आहे नेगेटिव, ॿार जो ग्रुप अगरि जे पॉज़िटिव हुजे, हाणे ब्लड ग्रुप ॾिसणो हूंदो त ॿार जो ब्लड ग्रुप कहिड़ो आहे। जे ॿारु नेगेटिव ब्लड ग्रुप आहे, जे मदर में हलियो कुझु कोन्हे। जे इतफ़ाक़ सां ॿारु पॉज़िटिव ब्लड ग्रुप आहे, उहो हलियो वियो मदर में, जे मदर में हलियो वियो पॉज़िटिव ब्लड ग्रुप त उनजे फ़ौरन माउ जो हिकिड़ो रिएक्ट थींदो, उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ी एंटीबॉडीज़ पैदा थी वेंदियूं पॉज़िटिव ब्लड ग्रुप लाइ। हाणे नेक्स्ट टाइम छा थींदो, वरी मदर जे प्रेगनेंट थी, वरी जेको ॿारु आहे उहो डेवलप थियो त माउ में ऑलरेडी एंटीबॉडीज़ पयूं आहिनि पॉज़िटिव ब्लड ग्रुप, उहो वञी सर्कुलेशन वञी फीटस में वञी उन फीटस खे डेथ करे छॾींदो बिफोर रीचिंग टू द फाइनल, माना प्रेगनेंसी खे शुरू वारनि ॾींहंनि में ख़तमु करे छॾींदो। हाणे हाणे इनखे मोहतात असां कीअं प्रिवेंशन करे सघूं था। जे पीउ पॉज़िटिव आहे ऐं माउ नेगेटिव आहे, प्रेगनेंसी फर्स्ट प्रेगनेंसी थी, असां हुननि खे एक्सप्लेन करिणो आहे। आइडियली त इहो आहे हिकिड़ो इंजेक्शन ईंदो आहे रोग्राम इंजेक्शन, उहो असां मदर खे 7th मंथ ते हणी छॾूं त उन में जे ॿारु पॉज़िटिव हूंदो, जे ब्लड इतफ़ाक़नि सां माउ में हलियो वियो त एंटीबॉडीज़ डेवलप कोन थियणु ॾींदो। थोरो इंजेक्शन जी क़ीमत वधीक आहे, हर माण्हू अफोर्ड कोन थो करे सघे। पोइ हिते सरकारी अस्पताल डॉक्टर साहब इहा तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेको हमल खां पहिरीं वारी टेस्ट हुन में ज़रूरु जीन्स बि ॾिसो था, RH फैक्टर बि ॾिसो, पर जॾहिं हमल थी थो वञे त पोइ प्रीनेटल डायग्नोज़ में कहिड़ियूं कहिड़ियूं टेस्टूं कराईंदा आहियो तव्हां? प्रीनेटल डायग्नोसिस में असांखे सस्पिशियस हूंदो आहे। हाणे सस्पिशियस हिकिड़ी फीमेल आहे, उहो माई आहे त हिते मुंहं में शायदि आहे, कोन को प्रॉब्लम आहे, कान को हिस्ट्री ॾींदी, त उन में असां टेस्टूं जेको वेरी अर्ली डेज में हिकिड़ो सीरम अल्फा फीटोप्रोटीन कराईंदा आहियूं, सीरम HCG लेवल कराईंदा आहियूं, सीरम एस्ट्रियोल कंदा आहियूं। इहो अहिड़ियूं अर्ली टेस्ट आहिनि जंहिंमें असांखे का क्रोमोज़ोमल एबनॉर्मलिटी हूंदी आहे
उहा डिटेक्ट कोन असांखे हिकिड़ो आइडिया थी वेंदो आहे त माइट बी या सस्पेक्ट जंहिंमें सस्पेक्ट कयूं त चांसिस आहिनि त थी सघनि थियूं या न थी सघनि थियूं त इहो इनखे टेस्टनि खे चइबो आहे ट्रिपल टेस्ट। ॿी टेस्ट हिकिड़ी टेस्ट थींदी आहे टॉर्क। उनमें माउ जे बिफोर प्रेगनेंसी का कंजेनाइटल अहिड़ो इन्फेक्शन थी वियो उहो डिटेक्ट कोन्हे नॉर्मली थी वियो। हाणे जेको माउ प्रेगनेंसी थी वई आहे त उहो कंजेनाइटल इन्फेक्शन माना माउ में उहे एंटीबॉडीज़ आहिनि। जीअं प्रेगनेंट थी उहो एंटीबॉडीज़ ॿार में हली वियो त ॿार में हिकिड़ो कंजेनाइटल मेल फॉर्मेशन का न का अहिड़ो ॿार में एबनॉर्मलिटी थी वेंदी को न को कंजेनाइटल्स ॿार में कंजेनाइटल एबनॉर्मलिटी पैदा थी वेंदी त असांखे लाज़मी अगरि असांखे सस्पिशियस आहे त इहा टॉर्क वारी टेस्ट आहे जंहिंमें टॉक्सोप्लाज़्मोसिस टॉर्क स्टैंड फॉर हिकिड़ो टॉक्सोप्लाज़्मोसिस इन्फेक्शन आहे। जीअं घर में ॿिली पालींदा आहिनि जेको मदर पाले पई त उन ॿिली मां उहो इन्फेक्शन मदर खे थी सघे थो उहो क्लिनिकली कोन हूंदो पर उन जे ख़िलाफ़ु माउ में एंटीबॉडीज़ पैदा थी वेंदियूं आहिनि। जे मदर इफेक्टेड आहे टॉक्सोप्लाज़्मोसिस इन्फेक्शन में उनजी एंटीबॉडीज़ थी आहिनि माउ प्रेगनेंट थी वई त उहा शइ फीटस में हली वई फीटस जी कंजेनाइटल मेल फॉर्मेशन थींदी। रूबेला आहे मेज़ल्स आहे इहो जो माउ इन्फेक्टेड आहे त डेफिनेट उहा थींदी त इहा टॉक हिकिड़ी टेस्ट आहे उहा असां कराए सघूं था। ट्रिपल टेस्ट कराए सघूं था। हुन खां पोइ जे उन्हनि में का हिस्ट्री आहे थैलेसमिया जी या का कंजेनाइटल इन्फेक्शन्स जी का प्रीवियस हिस्ट्री आहे त असां एम्नियोसेंटोसिस न मां थोरो इन ते ईंदुसि एम्नियोसेंटोसिस ते अचां थो इहा बि हिकिड़ी तव्हांजी टेस्ट आहे उनखे ज़रूरु तव्हां कराईंदो पर छा त को बि बीमारी जेकॾहिं ज़ाहिरी मदर खे आहे त उनजे ॿार ते इफेक्ट कंदो या कुझु अहिड़ियूं बीमारियूं जे ज़ाहिरी न आहिनि ऐं रत में या उनजे जेको सो जिस्म में शामिल आहिनि कंहिं तरीक़े सां उनजी सेल में जीन्स में त उहे ॿार ते इफेक्ट कंदियूं इहो कीअं ख़बर पए? सभु अगरि फीमेल डायबिटिक आहे ज़ाहिरी बीमारी ज़ाहिरी डायग्नोज डायबिटिक आहे उहा प्रेगनेंसी थी वई पोइ त तव्हांखे उनजे हाइपरटेंशन खे बि कंट्रोल रखिणो आहे। अहिड़ियूं ड्रग्स हाइपरटेंशन जूं ॾियणियूं आहिनि जंहिंजो को उन ॿार ते इल इफेक्ट न पवे त पोइ उनजो तव्हांखे ड्रग्स थोरी चेंज करणी पवंदी जेको प्रेगनेंसी में सेफ हूंदियूं आहिनि। उहो तव्हांखे हाणे डायबिटिक मदर आहे त हुनजो तव्हांखे बिल्कुलु प्रॉपरली मॉनिटर करिणो पवंदो। जे ॿार डायबिटिक अनकंट्रोल रही त ॿार जी साइज़ एॾी वॾी थी वेंदी आहे त हुनखे असां फाइनल में मॉन्स्टर बेबी थी वेंदो डिलीवर में बि मुश्किलात डिलीवर में ॾाढी मुश्किलात थींदी आहे त पोइ असांखे उनजी डायबिटीज़ कंट्रोल रखणी हूंदी आहे। ब्लड प्रेशर वारे जो ब्लड प्रेशर कंट्रोल रखिणो पवंदो आहे। ऐं ॿी का बीमारी आहे त ॿी खोड़ बीमारियूं आहिनि पोइ उहो असांखे जेको जे मदर में आहिनि सपोज़ मां तव्हांखे पहिरीं ॿुधायां जीअं एक्स लिंक्ड आहिनि मदर इज़ द कैरियर सिंपली। हाणे हिकिड़ी बीमारी हुनजी मदर में हुई हाणे हिन में आई उहो छोकिरी कैरी कंदी आहे क्लिनिकल प्रेज़ेंटेशन मेल में ईंदी आहे उनखे असां चवंदा आहियूं एक्स लिंक्ड ॿियो हूंदो ऑटोसोमल त उहो मदर फादर ॿिन्ही मां जीन ईंदी आहे। त हाणे एक्स लिंक्ड जीअं आहे हीमोफीलिया आहे या एक्स लिंक्ड आहे हीमोफीलिया रत जी इहो हिकिड़ी तरफ़ मदर मां ईंदी छोकिरी जे थींदी उहा कैरी कंदी छोकिरो इफेक्टेड थींदो उहो मरीज़ थींदो उनमें सॼी क्लिनिकल प्रेज़ेंटेशन हूंदी छाकाणि त पर लेडीज़ में न हूंदी हा फीमेल ॿार में न हूंदी उहो इन करे त फीमेल जो जेको कंपोज़िशन आहे उहो एक्स आहे हिकिड़ो एक्स अफेक्टेड आहे ॿियो एक्स कवर करे वठे थो। ठीकु आहे मेल में हिकिड़ो एक्स आहे हिकिड़ो वाई आहे जो इफेक्टेड एक्स आहे त पोइ उन करे क्लिनिकल प्रेज़ेंटेशन थी वञे थी त उहो कई अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेको कंजेनाइटल क्रोमोसोमल एब्नॉर्मलिटी जेको मोस्ट कॉमन हींअर असां वटि जे तव्हां OPD में हलिया वेंदा त हर 8-9 मरीज़ असांखे कंजेनाइटल मिलंदो त उहो डाउन सिंड्रोम मिलंदो ट्राइसोमी 21 जंहिंखे चइबो आहे। पोइ क्रोमोसोम 18 पोइ क्रोमोसोम 13 एब्नॉर्मलिटी उनमें क्लेफ्ट पैलेट कई अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेको कंजेनाइटल ॿारनि में क्रोमोसोम एब्नॉर्मलिटीज़ थींदियूं आहिनि। जेको डाउन सिंड्रोम जी तरह तव्हां ॻाल्हि था करो छा इहे सिर्फ़ु मेल ॿारनि में थींदी आहे? न इफेक्टेड त ॿार एनी ॿार थी सघे थो फीमेल ॿार बि थी सघे थो त जॾहिं उहो ईंदो ई मदर खां त फीमेल छो इफेक्ट थींदो? उहो वरी ॿी बीमारियूं अच्छा हाणे हीमोफीलिया डाउन सिंड्रोम जी जॾहिं ॻाल्हि कयूं हा न डाउन सिंड्रोम त उहो त हिकिड़ी क्रोमोसोम एब्नॉर्मलिटी आहे उहो मोस्ट कॉमन जेको थींदी आहे अगरि मदर जी एज मोर देन 35 मथे आहे पोइ प्रेगनेंट थींदा हुन में ॾिठो आहे त चांसिस वधीक हूंदा आहिनि। न फादर जी तरफ़ां बि इन में को इफेक्ट आहे? मदर जी एज मथे हूंदी त इन न कहिड़ो सेल इफेक्ट थींदा आहिनि इन में?
इनमें हाणे असां में 23 क्रोमोसोम्स हूंदा आहिनि। अच्छा। त क्रोमोसोम नंबर 21 इफेक्टेड थींदो आहे ऐं 13 में 21 उहो क्रोमोसोमल एबनॉर्मलिटी आहे, त पोइ उनमें क्लिनिकल प्रेज़ेंटेशन थींदी आहे डाउन सिंड्रोम। उहो माइल्ड मॉडरेट ऐं सीवियर नेचर वरी पोइ न इन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं त डाउन सिंड्रोम जा मरीज़ तव्हां काफ़ी घणा था अचनि हिन वक़्तु जेको ॿारनि में कहिड़े क़िस्म जी बीमारी थींदियूं उन में एबनॉर्मलिटीज़ कहिड़ी थींदियूं उनखे रोके कीअं सघिजे थो। डॉक्टर साहिबु तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे, वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्ते जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान डॉक्टर सुरेश कुमार सां शुरू करियूं। अॼु असां हमल जे दौरान जेके बीमारियूं उन जी सुञाणप ते ॻाल्हाए रहिया आहियूं। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहिब खां को बि जेको सवाल पुछी सघो था। डॉक्टर साहिबु वक़्फ़े सां पहिरीं तव्हां ॻाल्हायो जेको डाउन सिंड्रोम जी जॾहिं तव्हां ॻाल्हि कई त मुंहिंजे ख़्याल में इन जो रेशो अलाए छा आहे त हर 8 या हर 12 ॿार जेको आहे उहो शायदि उन में मुब्तला न ओपीडी में जेको पेशेंट्स अचनि था न मुंहिंजो जेतिरा बि आहिनि बहरहाल उहो तव्हां कैलकुलेशन ॿुधाइजो त छा इहो डाउन सिंड्रोम जेकी बि डिज़ीज़ आहे उहो ॿार जॾहिं पेट में हूंदो आहे तॾहिं ख़बर पइजी सघे थी, उन ॿार खे नॉर्मल करे सघिजे थो या बाद में ख़बर पवंदी, इन बीमारी खे कीअं कंट्रोल करे सघिजे थो? मूं तव्हांखे ॿुधायो त एक्यूरेट एग्ज़ैक्ट काज़ कंहिं शइ जी ख़बर कोन्हे पवंदी आहे, पर ॾिठो वियो आहे जेका माई लेडीज़ हुनजी जेतिरी एज वॾी थींदी आहे प्रेगनेंट थींदी आहे उन में इहो वधीक कॉमन आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। अगरि ही क्रोमोसोमल हिन खे चइबो आहे क्रोमोसोमल एबनॉर्मलिटी, क्रोमोसोम 21 ते हिन जी डिलीशन थी वेंदी आहे, हुनखे ट्राइसोमी 21 चइबो आहे। ठीकु आहे। हिकु दफ़ो इहो थी वई त असां हिन खे पोइ ट्रीट कोन था करे सघूं। त मां तव्हां ॿुधायो इहा अल्फा जेको ट्रिपल टेस्ट शुरू में पाण डिस्कस कई जेको सीरम अल्फा फीटोप्रोटीन, सीरम एस्ट्रियोल ऐं HCG लीवर। हाणे इहो अर्ली एज में असांजे अल्फा फीटोप्रोटीन लेवल्स वग़ैरह इहो रेज़ ईंदियूं असां में जेको नॉर्मल लेवल कोन थींदो इहो रेज़ ईंदियूं ऐं पोइ उन में असां डाउट करे सघूं था त इहो पेशेंट खे मे बी डाउन सिंड्रोम हुजे। पोइ कंफर्मेशन करण लाइ असांखे वरी थोरी डायग्नोस्टिक प्रोसीजर इन्वेसिव प्रोसीजर करिणो पवंदो जंहिंमें एमिनोसेंटेसिस आहे जंहिंमें CVB आहे एमिनोसेंटेसिस आहे, छा इहे ॿई करण लाज़मी आहिनि त ख़बर पए त डाउन सिंड्रोम आहे? हाणे थोरो सम्झणो पवंदो। CVB आहे इहा हिकिड़ी अर्ली टेस्ट आहे जेको हींअर एडवांस कंट्रीज़ में या डेवलप कंट्री में 8 to 10th वीक ऑफ गेस्टेशन माना 10 हफ़्ते में करे सघनि था। त उहो हिकिड़ो त अल्ट्रासाउंड गाइडेड सिंज हणबी आहे त जिते बचेदानी आहे हुतां हिकिड़ो ब्लड इहो टिश्यू जो सैंपल वठंदा आहिनि, पोइ हुन मां DNA एक्सट्रैक्ट कंदा आहिनि, DNA मां क्रोमोसोम ॾिसंदा आहिनि त उहो क्रोमोसोम डिफेक्टेड आहे या न। ठीकु आहे। इहो असां एमिनोसेंटेसिस 8th ऐं 10th वीक ते नथा करे सघूं। इहो वरी टेस्ट असां 14 खां 16 हफ़्ते जे विच में करे 16 हफ़्ते ते करे थोरो इनखे कंटिन्यू कयूं था। हिकिड़ो कॉलर आहे उनखे बि शामिल कयूं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा साईं केरु था ॻाल्हायो, किथां मुंहिंजा भाउ? वरी महिरबानी छा पुछंदो डॉक्टर साहिब खां, थोरो ज़ोर सां ॻाल्हाइजो। तव्हां छा पुछणु पिया चाहियो? सर ही मुझे घर वाली के प्रॉब्लम आ तो बाहर तो थे तो पर बच्चे को तो हलो मैंने जो 7 महीने जो बार जाया थी तो वने जी सर थे तो हां तकरीबन 7 साल दियां बार थे को। अच्छा पहिरीं शुरू में घणा बार जाया थिया? जी सर 7 बार जाया थिया। कंहिं डॉक्टर खे तव्हां ॾेखारियो? जी सर नवाबशा में असां जे डॉक्टर आहिनि उन्हनि खे ॾेखारे दूं, डॉक्टर हैदराबाद में ॾेखारे दूं, पुष्पा आहे न पुष्पा में आहे पंहिंजो वणाणीअ जा। उन्हनि छा चयो त छा आहे? उन्हनि जो ही आहे त असे ठीक को आहे रिपोर्ट करायूं वग़ैरह तव्हां कोई इलाज में फ़ाइदो न मिलियो? अच्छा हाणे उहो पोइ ॿार हाणे बंदि थी विया नथा थियनि? ॿार थियण खां बि बंदि थी विया बिल्कुलु। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदो, वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहिबु थोरो सवाल मूंखे इहो जेको मुंहिंजो सम्झो हुयो त पहिरियां बि शुरू वारा 2-3 ॿार थिया पर ज़ाया थी विया कुझु 3 महीननि में 4 महीने पहिरियों, उन खां पोइ हाणे ॿार थियनि बंदि थियनि। इहा कहिड़ी कंडीशन आहे त ॿार थिए ज़ाया थी वञे? छा माउ में का जेनेटिक डिफेक्ट आहे या वालिद साहब में आहे या RH नेगेटिव आहे? छा कई शयूं आहिनि जेको जे साम्हूं हुजनि हा त पाण पुछी सघूं पिया त मोस्टली जेको आहे हिननि जो मेन कंप्लेन हुई त प्रेगनेंसी थिए पई 3rd, 4th या 5th मंथ ते ज़ाया थिए पई। ठीकु आहे। मोस्ट कॉमन जो इहो थींदी आहे त छा कयूं न त सर्विक्स ते कॉन्ट्रेक्शन थींदी आहे। उहो नॉर्मली
पोइ कुझु फीमेल्स में उहो लूज़ हूंदी आहे त उहो जॾहिं ॿारु जीअं वेट थींदो आहे त उहो वेट गेन झली कोन सघंदी आहे, ज़ाय थी वेंदो त उनखे छा चवंदो टाइट करे छॾींदा आहिनि उहो गाइनोकोलॉजिस्ट, पोइ एट द स्टेज ऑफ 9th month उहो खोली छॾींदा आहिनि, जंहिंखे श्रूड कॉर्स सुचस चइबो आहे। ऐं ॿियो गॾो गॾु जेको ड्रग्स हूंदियूं आहिनि वेंट्रोलिन टाइप उहो ॾींदा आहिनि, हिकिड़ो त उहो आहे। ॿियो जेको टर्मिनेट थियण जो कारण थी सघे जो उन मदर में कान का इंफेक्शन हुजे, कान का कंजेनाइटल, जी को माई आहे हिकिड़ी बीमारी हूंदी आहे SLE का ऑटो इम्यून डिज़ीज़ हूंदी आहे, हुन अंदरि एंटीबॉडीज़ हूंदी आहे, जीअं उहो फीमेल थी उहो एंटीबॉडी हुनजे पंहिंजे टिशू जे ख़िलाफ़ु थींदियूं आहिनि त उनखे टर्मिनेट करण। हा त उन माउ खे इलाज त करायो, हाणे उहो बंदि बि थियो त हाणे कुझु करे सघनि था? अञा टेस्ट हूंदी आहे, इहा हिकु थोरो करिणो पवंदो, इन्हनि खे कराची अचिणो पवंदो। इहो कराची ताईं अञा कोन पहुता आहिनि त हिते असांखे जेनेटिक असेसमेंट करणी पवंदी, डेफिनेटली हिकिड़ो ॿारु थी सघंदो अञा हुते 3rd month ते का कंजेनाइटल इंफेक्शन हुजे टर्मिनेट थी को जो इलाज करे सघे। डॉक्टर साहब हिकिड़ो कॉलर आहे उनखे शामिल कयो। अस्सलाम वालेकुम। नालो भाई मुंहिंजो जेठानंद आहे। माई जेको हमला थिए थी मतिलबु ॿार थियण खां पोइ माई जो वज़न घटि थी वञे थो, उनखे कहिड़ी मतिलबु ग़िज़ा ॾियणु खपे या छा करणु खपे? ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदो, वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर साहब इन जो थोरो मुख़्तसर जवाबु ॾियो अॻिते त जॾहिं हमल जे दौरान औरत कमज़ोर थी वञे त उनजी कमज़ोरी जा सबब कहिड़ा आहिनि, उनखे ग़िज़ा केतिरी ॾिनी वञे? ऐं ॾिसो असांजी हिकिड़ी मायूं जेको आहिनि जॾहिं हमल जे दौरान हुननि खे हिकिड़ो त पंहिंजो खुराक खाइणु खपे, ॿियो हुनजे अंदरि जेको ॿारु ग्रो करे पियो उनजी बि खुराक खाइणु खपे। ॾिठो वञो आहे असांजो जेको मायूं आहिनि उन्हनि में इहा अवेयरनेस कोन हूंदी आहे, उहो इन मामले में बिल्कुलु केयर कोन कंदियूं आहिनि। पोइ हिकु स्टेज अहिड़ी ईंदी आहे त हुननि जो रत में घटि थी वेंदो आहे ऐं साह में उहो तकलीफ़ उहो सभु घणियूं प्रॉब्लम्स थी वेंदा आहिनि। त उन्हनि खे पहिरीं त जेको अगरि हमल थी वञे त उनखे घर में लिटिल बिट स्पेशल कंसीडर कयो वञे, उनजी खुराक जो ख़ासि ख़्यालु कयो वञे, खीर जो ख़्यालु कयो वञे, फ्रूट जो ख़्यालु कयो वञे, हुनजी हिकिड़ी कैलोरी जेको आहे नॉर्मली उनजो डबल कई वञनि त जीअं उहो माउ जी सिहतमंद रहे, जेको ॿारु ग्रो करे पियो उहो बि सिहतमंद रहे। त ऐं जे हिकिड़ी स्टेज ते ॾिसो था त हुन माउ में अञा थोरी वीकनेस आहे या रत जी घटिताई आहे त पोइ इहो मल्टीवाइटामिन्स आहिनि, आयरन थेरापी आहे, इहा थोरी अर्ली स्टार्ट करणु खपे, या कैल्शियम सप्लीमेंट्स आहिनि। कमज़ोरी जेका हमल वारी औरत में सिर्फ़ु रत जी आयरन जी घटिताई या ॿिया बि के सबब आहिनि? मोस्टली असांजे मुल्क में जेको इहो रत जी घटिताई काफ़ी कॉमन आहे, जेको छा कंदा आहिनि उहो डाइटरी रिलेटेड आहे। असां में जेको बि हिननि में जेको फीमेल्स में जो मोस्टली जेको प्रॉब्लम थियो आहे उहो डाइट रिलेटेड आहे। डाइट उहो हिकिड़ो खाधो सही नथो मिले, हिकिड़ो प्रॉपर जेको बैलेंस डाइट कोन था खाइनि, जेको मोनोटोनस डाइट या स्टेबल डाइट हिकिड़ी क़िस्म जो खाई पेट भरनि थियूं। हालांकि जेको मायूं आहिनि हाणे एतिरो कार्बोहाइड्रेट, एतिरो फैट, एतिरो एतिरो फ्रूट, एतिरो मिनरल्स सभु खाइणा आहिनि त उहो सभु खाइणा आहिनि, उहो कोन खाइणा आहिनि। को हुननि खे गाइड को एडवाइस कोन्हे। बाक़ाइदे ॿाहिरि मुल्क में त हिकिड़े न्यूट्रिशनिस्ट हूंदा आहिनि, उनखे गाइड आपको ये खाना है, एतिरो इहा आहे, पर असां वटि त उहो कॉन्सेप्ट ई कोन्हे न्यूट्रिशन। पर हिकिड़ो घर में कई हाणे जो फ्रूट आहे त हिकिड़ो फ्रूट कोन्हे। तव्हां छा थो सम्झो त इन कमज़ोरी जे लाइ दवाउनि जी ज़रूरत या उन्हनि जो सपोर्ट वठणु कोशिशि कजे डाइट ते डिपेंड कजे ऐं लॉन्ग स्टैंडिंग में। पर असांजी जेको सिस्टम आहे कल्चर आहे उनमें मुंहिंजो त पर्सनल जेको आहे त 6 या 7 महीने खां पोइ जे रत जी घटिताई वग़ैरह आहे त इहे आयरन सप्लीमेंट या बी कॉम्प्लेक्स ॾियणु। अच्छा तव्हां ॻाल्हि बि कई CVB टेस्ट ऐं एम्नियोसेंड्रोसिस जेका त उहो जेको करे उनखे सां तव्हां कहिड़ा जेके जीन्स ॾिसंदा या क्रोमोसोम ॾिसंदो कीअं अॻिते त जेको ॿार आहिनि उहे ज़ाया न थियनि, या जेकॾहिं को में डिफेक्ट आहे डाउन सिंड्रोम त उनखे कीअं रोके सघिजे थो? इन सभिनी टेस्टनि में जे असां जे कराईंदा आहियूं त डिफेक्ट मालूम करे सघूं था। हाणे CVB मां ॿुधायो तव्हांखे असां 8 या 10 हफ़्ते में कराए सघूं था, एम्नियोसेंड्रोसिस 15 या 16 हफ़्ते में कराए सघूं था। देर सां छो कराए सघिजे थी? देर सां कराइण ॿारु मैच्योर थी वेंदो, ॿारु मैच्योर थी वेंदो। हाणे छाकाणि त कॾहिं कॾहिं हाणे सपोज़ हिकिड़ी असांजे प्रेगनेंसी 3rd month ते आहे, असांजे पेरेंट्स खे ॿुधायूं त हाणे हिन में इहो प्रॉब्लम आहे, उन लाइ ॾाढो ॾुखियो आहे फ़ैसिलो करणु आहे की इहा प्रेगनेंसी कैरी कजे या टर्मिनेट कजे। आइडियली के ॿारु हिकिड़ो एबनॉर्मल पैदा थिए थो, भई हिन जहां में अचे थो, पोइ हू उनखे एॾी केयर जी ज़रूरत हूंदी आहे
त पोइ हिकिड़ो करे न सघिबी आहे हिकिड़ो लफ़्ज़ असां अच्छा इस्तेमालु मां कयूं। थोरो इन खे ॻाल्हि खे वधायां थो त छा असांखे इहा ख़बर पइजी सघे थी इन जदीद दौर में टेस्ट में त जॾहिं 3 महीननि में या 4 महीननि में या 2 महीननि में त हिन ॿार में जेको आहे सो डाउन सिंड्रोम जी डिज़ीज़ थींदी ख़बर बिल्कुलु बिल्कुलु इवन आफ्टर 4 मंथ असांखे अल्ट्रासाउंड ते बि ख़बर पइजी पइजी वेंदी आहे। बिल्कुलु। अच्छा पोइ छा तव्हांजो छा ख़्यालु आहे हाणे हिन खे ॻाल्हि त छा उनखे तव्हांजे ख़्याल में उनजी टर्मिनेशन ज़रूरी आहे या उनखे कंटिन्यू करणु घुरिजे? मुंहिंजे ख़्याल में टर्मिनेट करणु खपे। जे को मेजर डिफेक्ट आहे हाणे पोइ जे हिन जहां में अचे थो पोइ हुनखे वरी वधीक केयर जी ज़रूरत पए थी। पोइ माण्हू हिकु स्टेज ते अचे थो ओतिरो केयर कोन्हे। उहो हिकु डिसेबल या एबनॉर्मल ॿार हिकिड़े लॉन्ग रन में उन पेरेंट्स ॿिन्ही लाइ हिकिड़ो साइकोलॉजिकल हर हिसाब सां फाइनेंशियल प्रॉब्लम हूंदो आहे त उन खां बहितर आहे हिकिड़ो माण्हू पोइ करे त हिन खे लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं थेरापिटिक एबॉर्शन। हा त उहो करे सघिजे थो अगरि जे ग्रॉस एबनॉर्मलिटी। पर अगेन मां चयो उन कपिल लाइ फ़ैसिलो करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ॾुखियो हूंदो जॾहिं उन्हनि खे ख़बर आहे त असांजो जेको ॿारु पैदा थींदो ॿुधो उहो नुक्स वारो हूंदो उहो बीमार हूंदो असां हुनखे संभाले न सघंदासीं त ठीकु आहे इहो ॿारु जेकॾहिं असांजो टर्मिनेशन थी वञे त वरी ॿियो ॿारु अची वेंदो। तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे कंहिंखे कपिल खे ॿारु कोन थींदो आहे 8 साल 10 साल 1.5 साल खां पोइ कॉन्सेप्शन थी 4थे महीने हुनखे ख़बर पए त हा असांजो हीउ जेको ॿारु थियो आहे इहो अहिड़ो थियो आहे। पोइ हाणे उहो वरी चवंदा पर ॾुखियो हूंदो पोइ हाणे उहो असां में माण्हुनि में हिकिड़ी अवेयरनेस कोन्हे एजुकेशन कोन्हे पोइ इहो प्रॉब्लम पोइ जेको वरी उहो चवंदा जेको औलाद ॾिनो आहे बसि इहो औलाद हाणे इहो कोन ज़ायो कबो या इहो कतल थी वेंदो। ठीकु आहे उहो त उन्हनि जो कंसेप्ट आहे। छा उन ॿारु जॾहिं 4थे महीने में ख़बर पए हिनखे डाउन सिंड्रोम जी डिज़ीज़ आहे उते को इलाजु उनजो पेट में या हमल जे दौरान करे सघिजे थो? क्रोमोसोमल एबनॉर्मलिटी जी का बि ट्रीटमेंट ड्यूरिंग उहा हमल नथा करे सघो। ऐं जॾहिं पैदाश खां पोइ बि करे सघिजे थो को इलाजु? न को बि इलाजु कोन्हे। पोइ सपोर्टिव ट्रीटमेंट आहे। हाणे जेको थियो ॿारु छा कंदो उहो चालाक कोन हूंदो आहे। ॿार में हिकिड़ो अंदरि डिफेक्ट्स हूंदा आहिनि। कहिड़ा हूंदा आहिनि? दिमाग़ में हुनजा डिफेक्ट? दिमाग़ में डिफेक्ट हूंदा हुनखे टोन हूंदो हलण में डिफेक्ट हूंदो उहो ॿारु नॉर्मल कोन हूंदो। हुनमें हाणे वरी डाउन सिंड्रोम में माइल्ड मॉडरेट सीवियर हुनजा बि वरी क़िस्म आहिनि। हाणे उन कहिड़े क़िस्म जो केतिरो क्रोमोसोमल एबनॉर्मलिटी थी आहे त उहो कहिड़े क़िस्म जो डाउन सिंड्रोम थियो आहे। अच्छा जेकॾहिं कंहिं मदर में क्रोमोसोमल एबनॉर्मलिटीज़ आहिनि त छा उन्हनि जो को ट्रीटमेंट आहे? न जे मदर में ॾिसो मां तव्हांखे ॿुधायो न नॉर्मली को जीन रिलेटेड हाणे कम्युनिटीज़ में को कॉमन आहे। हिन वक़्तु जीन थेरेपी बि अचे पई छा उनखे जीन थेरेपी उहो में ठीकु करे सघिजे थो? न जीन थेरेपी इहा शइ हाणे को ॿारु आहे सपोज़ का बीमारी आहे सपोज़ हीअं जीअं हले पियो हिकिड़ी एक्स लिंक्ड आहे डुशेन मस्कुलर डिस्ट्रॉफी उहो मां जीन कैरी कंदी आहे छोकिरे खे थींदो आहे। उन छोकिरे में छा थींदो आहे हिकिड़ी डिक्टेशन हूंदी आहे डिस्ट्रॉफिन प्रोटीन उहो मसल खे स्ट्रॉन्ग कंदी आहे उहा लैक कंदी आहे त उहो ॿार में डेवलप कोन थींदी आहे। हाणे ॾिठो वियो आहे त उहा जीन थेरेपी उन ते ट्रायल आहे पर इफेक्टिव अञा कोन जो कंप्लीट मार्केट में भई इहा बीमारी आहे त हिन में जीन थेरेपी कजे ट्रीट कजे उहा एतिरी क़दुरु कोन्हे। पर हाणे इहा जेका मसल खे स्ट्रॉन्ग करण वारी प्रोटीन आहे उहा मदर जी तरफ़ां ई न मिलंदी आहे इन करे उहे ॿार जेके आहिनि कमज़ोर पैदा थींदा। असांजे क्रोमोसोम असांजे DNA ते हर शइ जी डिक्टेशन आहे। असांजो ब्लड ग्रुप कहिड़ो हूंदो असांजो रंग कहिड़ो हूंदो असांजो जुज़ो कहिड़ो हूंदो असांजी सोच कहिड़ी हूंदी हर शइ ईच एंड एवरी। हाणे हुन में हिकिड़ी शइ आहे त मसल खे स्ट्रॉन्ग करण लाइ डिस्ट्रॉफिन प्रोटीन उहा घटि थी उहा मदर में उहो जेको एक्स लिंक्ड आहे जंहिंमें डुशेन मस्कुलर उहा लैकिंग हूंदी आहे त उन ॿार में उहा डिक्टेशन कोन हूंदी आहे त ॿार में उहा डेवलप कोन थींदी आहे मेल चाइल्ड त ॿार पहिरीं पैदा त नॉर्मल थींदो पोइ थींदो त घटि थी वेंदो। कोई इलाजु आहे हिन जो? मां उहो पोइ ॿार जेको एज अटेंड कंदो आहे 20-22 साल पोइ मसल्स एॾी वीक थींदियूं आहिनि ॿार जी डेथ थी वेंदी आहे। मतलब कोई इलाज कोन्हे? को इलाज कोन्हे। जे तव्हां ॿिनि तरीक़नि सां इलाज पेट में हमल जे दौरान हुनजो इलाजु आहे ख़बर पइजी वेंदी पोइ हुनजो इलाजु करे सघिजे थो? न हाणे ॾिसो न अच्छा या पैदाइश खां पोइ बि नथो करे सघिजे? पैदाइश खां पोइ सभु हलनि पिया। मूंखे हिकिड़ो ॿियो अहम सुवाल हिन में अचे थो जॾहिं डाउन सिंड्रोम में हिकिड़ो ॿारु आयो ऐं हुननि फैमिली चयो त ठीकु आहे हिनखे असां ज़ाया था करे छॾियूं छा ॿियो ॿारु बि डाउन सिंड्रोम में पैदा थींदो या ॿियो नॉर्मल थी सघे थो? रिस्क वधी आहे। उन रिस्क खे रोके सघिजे थो? उनखे वरी प्रीनेटल डायग्नोसिस में तव्हां वञिणो पवंदो शुरू वारनि ॾींहंनि में जीअं आहे त वरी टर्मिनेट रोकी नथा सघो ट्रीटमेंट कोन्हे त इहे ट्रीट कंदासीं हाणे कोन्हे थींदो इहा ॻाल्हि कोन्हे। पर केतिरा बि थी सघनि था? थी सघंदा ऐं को नॉर्मल बि थी सघे थो? थी सघे थो। उन जा कहिड़ा सबब आहिनि त 2 या 3 ॿार जेके एबनॉर्मल हुजनि हिकिड़ो ॿारु नॉर्मल हुजे उन में छा उहो क्रोमोसोम ठीकु थी वञे? कुझु शयूं आहिनि जेको अञा हुनजो जवाबु नथो ॾेई सघिजे त भई इहो
छो थिए पियो। हाणे ॾिसो न, हाणे एक्स लिंक्ड आहे न, हुनमें 50% चांस हूंदो आहे नॉर्मल थियण जो, 50% चांस हूंदो आहे इफेक्टेड थियण जो। हाणे उहो 50% चांस कुदरत जे तरफ़ां आहे, हाणे उनजो लक आहे। थैलेसीमिया आहे, हुनमें 50% चांस आहे नॉर्मल थियण जो, 25% चांस आहे नॉर्मल थियण जो, 25% आहे थैलेसीमिया माइनर, 50% चांस आहे भई थैलेसीमिया मेजर। हाणे उहो इहो अलाह साईं जो आहे, हाणे उनजी कोशिशि उनजी इहो त उहो नॉर्मल थिए त उहो बहितर आहे उन पहिरियां कपल्स लाइ, त उहो नॉर्मल थिए त। अच्छा, जेकॾहिं मदर खे हिकिड़ो त इहा सेल आहे का रत जी जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियूं, कैंसर आहे या ॿी आहे, जीअं एड्स जो वायरस उहो बि ब्लड में हूंदो आहे, या हेपेटाइटिस जो वायरस आहे को मदर खे या फादर खे, त इन जे करे बि उनजी जेका पेट में ॿारु अचे थो उन ते को इफेक्ट पवे थो? ॾिसो अञा ताईं डॉक्यूमेंटेड कोन्हे त हेपेटाइटिस बी या हेपेटाइटिस सी वारी माई नथी थी सघे, आहिनि ख़बर ई कान्हे, ॾाढो देरि सां ख़बर। न न उहो ॾिसो न, हाणे त रूटीन आहे, जेको बि माई प्रेग्नेंट हूंदी आहे जॾहिं ईंदी आहे त असां पहिरीं त उन्हनि खे हेपेटाइटिस बी सी ऐं CBC इहो टेस्ट रूटीन कराईंदा। मुंहिंजो सुवालु इहो आहे त हिकिड़ो ॻुठ में था रहनि, उन्हनि कपल आहे ज़ाल मुड़ुस, उनखे ख़बर ई कान्हे, उनखे प्रेगनेंसी थी पई, उनखां पोइ तव्हां वञी उनजी टेस्ट कई त हिनखे हेपेटाइटिस बी आहे या सी आहे त या एड्स आहे, उन्हनि खे त ख़बर न हुई, त उन ॿार में उहे जीन्स मुंतक़िल थी सघनि था? न, हाणे ॾिसो न ॿार में चांसिस तमामु घटि हूंदा आहिनि। अच्छा, चांस घटि, तमामु घटि चांस हूंदा आहिनि। पोइ जॾहिं उहो ॿारु डिलीवर थींदो आहे त असांखे चेक करण सां ख़बर ॿारु अफेक्टेड आहे या न। को अहिड़ो टेस्ट कोन्हे जेको असां इवेल्यूएट कयूं त हीउ ॿारु मदर मां जीन ॿार में हलियो वियो। अच्छा, जेका औरत हमल सां आहे त उन दौरान उनखे कहिड़ियूं दवाऊं खाइणु घुरिजनि, कहिड़ियूं न खाइणु घुरिजनि जीअं उनजो ॿारु नॉर्मल रहे? ॾिसो, पहिरीं 3 महीननि में का दवा न खाइणु खपे। ज़ाहिर पोइ बीमारियूं त आहिनि, तकलीफ़ आहे, परेशानी आहिनि, पोइ वीचारी कीअं पाण खे कंट्रोल? ॾिसो न, कुझु दवायूं आहिनि जंहिंखे असांखे टेराटोजेंस चवंदा आहियूं। हाणे सपोज हिकिड़ी का मदर आहे एपिलेप्टिक आहे, जंहिंखे एपिलेप्सी या मिर्गी जी बीमारी हाणे प्रेग्नेंट थी वई आहे, हाणे कुझु जेको एपिलेप्टिक ड्रग्स आहिनि उनजो बि इल इफेक्ट आहे। सही आहे, त असांखे वरी उन्हनि जो वरी डॉक्टर सां कंसल्ट केतिरो डोज़ रखिजे त ॿार ते उहो इफेक्ट ऐं ॿार खे क्लोज़ली मॉनिटर कजे। हाणे जेतिरियूं बि दवायूं आहिनि हुननि जे दवाउनि जे पोयां लिखियलु हूंदो आहे इहा दवा प्रेगनेंसी में मना आहे, इहा मना आहे। कुझु एंटीबायोटिक्स हूंदियूं आहिनि लिटिल बिट सेफ हूंदियूं आहिनि, उहो फस्ट 3 मंथ में जे असांखे अटमोस्ट ज़रूरत हूंदी आहे त असां यूज़ करे सघूं था, पैरास्टामोल यूज़ करे सघूं। पर प्रेग्नेंट फीमेल खे मेक श्योर करणु खपे त उहा दवा डॉक्टर जी कंसल्टेशन जे सवाइ हिकिड़ी बि न वठी। अच्छा, मुंहिंजो ॿियो सुवालु इहो आहे, छो टाइम बि ख़तमु थियण वारो, बिल्कुलु अहम आख़िरी सुवालु, छा दवाउनि जे करे, दवाउनि जे खणण जे करे हमल जे दौरान जेके औरतूं मुख़्तलिफ़ दवा खाइनि उनखे ख़बर न आहे ऐं ॿार एबनॉर्मल पैदा थी सघनि था उन्हनि जे? बिल्कुलु बिल्कुलु। हाणे जेको बि दवा अहिड़ी खाधी त हुनमें घणो करे क्लेफ्ट लिप पैलेट इहो बि थी सघे थो, दिलि जूं बीमारियूं थी सघनि थियूं, जंहिंखे जेको दिलि में सुराख आहे, ॿारु पैदा थियो आहे दिलि में सुराख आहे, इहो थी सघे थो, काफ़ी इफेक्ट थी सघनि था। हाणे सपोज हिकिड़ी माई आहे हुनमें फॉलिक एसिड जी डिफिशियंसी आहे, सिंपल फॉलिक एसिड जी डिफिशियंसी करे हुनखे न्यूरल ट्यूब डिफेक्ट, जेको माई प्रेग्नेंट हुजे हुनखे मां त माना इन प्लेटफॉर्म चवंदो फॉलिक एसिड सप्लीमेंट ॾियणी लाज़मी आहे, चाहे उहो घटिताई हुजे या न हुजे, हुनजो कोई इल इफेक्ट आहे कान्हे। त असां उहो जेको हिकिड़ो इंफेक्शन थी सघे थो उनखे असां रोके सघूं। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेको असां सप्लीमेंट ॾियण सां उहो उनजा चांसिस रिस्क हाईली घटाए सघूं था, उनमें हिकिड़ो फॉलिक एसिड बि आहे। जीअं ॿारु फीमेल प्रेग्नेंट थिए असांजे ॿारहाड़ी जी मायुनि में स्पेशली फॉलिक एसिड असांखे ॾियणु खपे, मल्टीवाइटामिन इस्तेमालु शुरू करणु खपनि त जीअं उहो जेको कुझु न्यूट्रिएंट्स जे करे का कंजेनाइटल मेलफॉर्मेशंस थियनि थियूं उहो असां घटाए सघूं। मतलब कुझु दवाउनि खाइण सां बि ॿार जेको सो डिफेक्ट थी सघे, कुझु दवाऊं न खाइण जे करे बि ॿार डिफेक्ट पैदा थी सघंदा, इन शइ जो बि तमामु घणो ख़्यालु करणु घुरिजे। डॉक्टर साहिबु टाइम बि ख़तमु थियो आहे, तव्हां मैसेज छा हूंदो, पैगाम छा हूंदो? मैसेज इहो हूंदो त जेको बि माई प्रेग्नेंट थिए थी या हमल थिए थो त उनखे बिफोर हमल ऐं हिकु कुझु टेस्टूं आहिनि उहो कराइणु खपनि त का उन्हनि जो ॿारु जेको थींदो उहो हेल्दी हूंदो या का कहिड़ी प्रिवेंशन कनि जंहिं ॿारु हुनजो जेको थिए हुननि मां उहो हेल्दी हुजे। ऐं जे हमल थी वञे त पोइ उनखां पोइ डॉक्टर सां कंसल्ट करी पहिरीं 3 महीननि में कहिड़ियूं टेस्टूं कराइणु खपनि, अल्ट्रासाउंड जी कॾहिं ज़रूरत आहे उहो कराइणु खपे ऐं फॉलोअप डॉक्टर जो ज़रूरु रखनि, जीअं असां इहो जेको एबनॉर्मल ॿारु या माज़ूर ॿारु जो जेको रेशो असां में वधे पियो ॾींहुं ॾींहुं, जेको ॼाण घटि आहे
उनजे करे थिए पियो उहो असां घटाए सघूं। वॾी महिरबानी डॉक्टर सुरेश कुमार, तव्हां असां वटि तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, डॉक्टर सुरेश कुमार असां सां गॾु हो, जेको असांखे प्री नेटल जेको डायग्नोसिस आहे उन बारे में ॼाण ॾेई रहियो त जेके माज़ूर ॿार पैदा थियनि था उनखे कीअं रोके सघिजे थो, उनजे मुख़्तलिफ़ टेस्टूं आहिनि, उनजे मुख़्तलिफ़ इलाज जा तरीक़ा आहिनि, ऐं उन बारे में जेका बि डॉक्टर साहब ॼाणनि उन ते जेकॾहिं असां बहितर तरीक़े सां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।